ब्रेकिंग न्यूज़ सिंध जे नए माली साल जी 22 खरब रुपयनि खां वधीक जी बजट अॼु पेश कई पई वञे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध असेंबली में नए माली साल जी बजट पेश कंदो। तरक़ियाती बजट लाइ 697 अरब रुपयनि खां वधीक रक़म मुक़ररु कई वई। गैर तरक़ियाती बजट 1411 अरब रुपयनि खां वधीक मुख़्तस। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सिंध जे नए माली साल जी 22 खरब रुपयनि खां वधीक जी बजट अॼु पेश कई पई वञे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध असेंबली में नए माली साल जी बजट पेश कंदो। तरक़ियाती बजट लाइ 697 अरब रुपयनि खां वधीक रक़म मुक़ररु कई वई। गैर तरक़ियाती बजट 1411 अरब रुपयनि खां वधीक मुख़्तस। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।